अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइफ लाइन सां करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बिश्नोर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर अथव प्रोग्राम में तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारी जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि, जिन ॿिनि टिनि महीननि खां यको कोरोना ते ॻाल्हाईंदा। अॼु बि असां कोरोना ते ई तव्हांखे ॼाण ॾींदासीं त कोरोना जेकॾहिं असां वटि मौजूदु आहे या सॼी दुनिया में मौजूदु आहे त हाणे हुन सां गॾु असां कीअं हलूं, उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, पाण खे कीअं बचायूं, पंहिंजे कारोबार खे कीअं जारी रखूं। बिल्कुलु मुख़्तसिर मां ॻाल्हि कंदुसि। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त कोरोना आहे ई कोन, छो न आहे, या हक़ीक़त आहे, या साइंस आहे, या बीमारी आहे, सॼी दुनिया में मौजूदु आहे ऐं साइंसी तरीक़नि सां इन जो वजूदु मौजूदु आहे दुनिया में। त ईअं केरु चई सघे थो त हीअ हक़ीक़त न आहे, इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे। इन बारे में बि तव्हांखे ॼाणींदासीं त कोरोना बीमारी हिकिड़ी हक़ीक़त आहे, उहा मौजूदु आहे। उनजे करे माण्हू बीमार बि थियनि था, उन करे माण्हुनि जो डेथ बि थिए थो, अमवात बि थिए थो, उन मां माण्हू ठीकु बि थिया आहिनि, उनजा इलाज जा तरीक़ा मौजूदु आहिनि, उनजे बचाव जा तरीक़ा मौजूदु आहिनि। उनजे करे सॼी दुनिया जेका असां मुतासिर बि आहे। त तव्हांखे असां कोरोना बाबति ॼाण बि ॾींदासीं। इन सिलसिले में मूंसां गॾु महिमान आहे, उहो आहे नाले वारो प्रोफेसर डॉक्टर अब्दुल गफूर शोरो, जेके पाण फैमिली फिज़िशियन आहिनि आखान यूनिवर्सिटी में। गफूर शोरो जेको आहे उन सां गॾोगॾु जेके से जनरल सेक्रेटरी आहिनि पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन कराची जा। डॉक्टर साहब डॉक्टरनि जे इशूज़ खे बि ॾिसंदो आहे, मरीज़नि जे इशूज़ खे बि ॾिसंदो आहे। कोरोना जे इशू ते डॉक्टर साहब जो तमामु सुठो गफूर शोरो जो कमु आहे, उन बारे में डॉक्टर साहब खां पुछंदासीं। त अचो त पंहिंजे महिमान डॉक्टर अब्दुल गफूर शोरो सां ॻाल्हि जो सिलसिलो शुरू कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां 24 जनवरी खां वठी मुसलसल सिंध टीवी कोरोना ते ॻाल्हाए रही आहे, कोरोना जा प्रोग्राम करे थी, सभिनी इशूज़ खे असां ॾिठो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि जेका मूंखे हाणे नोट थी आहे, माण्हू चवंदा बाबा कोरोना त आहे कोन, इन जी का हक़ीक़त ई कोन आहे। अॼु बि असांजा माण्हू जेके आहिनि, पाकिस्तान जा माण्हू उनखे मञण लाइ तयारु न आहिनि। वाक़ई ईअं आहे डॉक्टर अब्दुल? मुंहिंजे ख़्याल में सभ खां वॾी जेका बद सम्झे त क़िस्मती असांजी आहे, माण्हुनि जी आहे, असांजी बि आहे, डॉक्टरनि जी बि। त इहो ॻाल्हि जेका सा उहो एक्सेप्ट करण लाइ जेको न तयारु आहिनि, उन में रोल गवर्नमेंट जो बि आहे, रोल असांजो बि आहे। ॾिसो, माण्हू जेको लिटरेसी रेट जे पॉइंट ऑफ व्यू सां एतिरा पढ़ियल लिखियल न आहिनि। उन्हनि खे असांजा जेके सम्झो की समझदार माण्हू आहिनि, उहे या त असांजो को टीचर थी सघे थो, या त को असांजो मौलवी थी सघे थो, या को असांजो उस्ताद जेको पढ़ाइण वारो कॉलेज जो लेक्चरर थी सघे थो, या डॉक्टर थी सघे थो। त उन्हनि जे जेके लैब्स अचनि था, उनजे करे उन्हनि जी जेका सोच आहे उहा इहा आहे त न, लेकिन अहिड़ी ॻाल्हि आहे न। हक़ीक़त इहा आहे त हीअ हिकु बीमारी आहे। हीअ उहा बीमारी आहे जो असां वटि कोरोना जेको आहे सो ऑलरेडी अवेलेबल आहे। हीअ न इहे फैमिली जो हिकिड़ो हिसो आहे, लेकिन हीअ नओं वायरस आहे। उन्हनि जी एड सम्झो त की हिकिड़े पुराणो नसलदार जेको नसल जेका का फैमिली अचे पई, उन में हिकिड़ो अजीब ग़रीब क़िस्म जो को माण्हू पैदा थी वञे थो, त सेम इन तरीक़े सां ही हिकिड़ो अजीब ग़रीब क़िस्म जो वायरस आहे जेको उन कोरोना फैमिली में पैदा थी वियो आहे। ऐं उहो जेको आहे उनजे सिम्टम्स बि उहे ई आहिनि जेके कोरोना जी पहिरीं जेके बीमारियूं अचनि पियूं उन्हनि में आहिनि। त माण्हू इहो सम्झनि था त कोरोना शायदि कोई अहिड़ी बीमारी आहे जेका ईंदे शर्त जेको सो माण्हुनि ते कंट्रोल करे वेंदी, उनखे मारे छॾींदी। त अहिड़ो कोई मसइलो न आहे हिन में तव्हां ॿुधो हूंदो जेके एक्सपर्ट्स आहिनि, माइक्रोबायोलॉजिस्ट आहिनि, या दुनिया में जेके माण्हू कमु कनि पिया, उन सभिनी जो इहो ई ख़्यालु आहे त 20% माण्हू जेके आहिनि से सफ़र कंदा, जेके सीवियर जेके असीं चवंदासीं इल थींदा। बाक़ी जेके आहिनि 80% माण्हू जेके आहिनि उहे हूंदा जंहिंमें मामूली से जीअं ज़ुकाम बुखार अचे थो, जिस्म में दर्द वग़ैरह थिए थो, जो ख़तमु थी थो वञे, उनजो सिम्टम्स ख़तमु थी थियूं वञनि, माण्हू रिकवर करे थो वञे, त उहो सम्झे थो त कुझु बि न आहे। उहा ॻाल्हि हक़ीक़त पिया कुझु बि न आहे, छो त उनजे लाइ उनजी जेका बॉडी आहे सा एतिरी स्ट्रांग आहे जो उनखे कवर करे वई। बाक़ी जेके 20% माण्हू जेके आहिनि वीचारा जेके मरनि था, जेके उहे सीवियर जेके इल थियनि था, जेके वेंटिलेटर ते वञनि था, जेके HDO में वञनि था, जेके ऑक्सीजन ते रहनि था, उहे जेके आहिनि सफ़र कनि था। ऐं इहा हक़ीक़त आहे, इहा माण्हुनि खे साइंटिफिक तौर ते प्रूव थी वियो आहे त दुनिया जे अंदरि इनखे WHO जेका वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन आहे उहो पेंडेमिक जो नालो ॾेई चुकी आहे, जंहिंजी की अहिड़ी वबा आहे। इन मतिलबु सॼी दुनिया खे मञे चुकी आहे त हीअ बीमारी आहे, इन जी हक़ीक़त आहे, हिन जो वजूदु आहे, हिन सां असांखे मुक़ाबिलो करिणो पवंदो। ईअं ई आहे। ॾिठो, मां जेकॾहिं ॾिसां, जेको मुंहिंजे उमिरि जे लिहाज़ में जो 10-15 सालनि में मां ॾिसां पियो त कोरोना हिकु अहिड़ी वाहिद बीमारी आहे जंहिंखे सॼी दुनिया जी मीडिया हर वक़्तु उन ते ॻाल्हाए थी पई। जेकॾहिं तव्हां कहिड़ो बि दुनिया जो चैनल खणो त तव्हांखे हर वक़्तु कोरोना ते का न का इंफॉर्मेशन मिलंदी रहंदी। इन जो मतिलबु इहा हक़ीक़त त आहे न? जी हक़ीक़त आहे, तॾहिं त इहो सभु कुझु थिए पियो असांजे अॻियां। छो त डॉक्टर जेके आहिनि, असां फिटनेस आहियूं उन बीमारी जा। असांजे हथनि में जेके माण्हू अचनि था वीचारा, पोइ जॾहिं साइंटिफिक तौर ते उनजो माइक्रोस्कोपी कराई थी वञे, उनजो टेस्ट कराए थो वञे, त उन में उहो वायरस नज़र अचे थो। जॾहिं नज़र अचे थो त ईअं त कोन्हे जो असांजा उन वक़्तु चश्मा तब्दील थी था वञनि, या अखियूं तब्दील थी थियूं वञनि, जो नज़र अचे थो ख़्वाब में वरी भॼी थो वञे। ज़ाहिर आहे उहो साइंटिफिक प्रूफ आहे उहो तव्हां वटि। जॾहिं नज़र अचे थो त उनजो मतिलबु आहे उनजो वजूदु आहे।
ऐं उहो तव्हांखे इन्फेक्ट करे थो ऐं इन्फेक्ट करे थो त ज़ाहिर बीमारी माण्हू चवंदा भई न आहे जेका इन ॻाल्हि ते थोरो माण्हू चवंदा भई आहे न इहो हिकिड़ो ग़लति इंफॉर्मेशन आहे ईअं अक्सर तव्हां खां बि कुझु माण्हुनि सवाल पुछा छा तव्हां कोरोना जा मरीज़ ॾिठा आहिनि मां चयो मां त 1000 मरीज़ ॾिठा आहिनि कोरोना जे मरीज़ खे को सिंग त लॻल न हूंदो बाबा इहे ई साइन सिम्टम हूंदियूं न कहिड़ियूं साइन सिम्टम ॿुधायो तव्हां थोरो ॾिसो कोरोना जी जेके उहे मरीज़ जंहिंजी 80% ॻाल्हि कयूं था जेके 80% उन में एतिरियूं सीवियर जेके ज़्यादा जेके हूंदियूं आहिनि सिम्टम्स न हूंदियूं आहिनि हल्को सो तव्हांखे गले में सूर थींदो ठीकु आहे ऐं बुखार हल्को रहंदो मतिलबु 100 जे अंदरि जेको माण्हू वीचारा अक्सर बर्दाश्त कंदा रहंदा आहिनि ऐं उन खां पोइ जिस्म में दर्द थींदो आहे थोरो सो ज़्यादा उहो ॿियनि में जेके बुखार जी सूरत हाल जेका हूंदी आहे उन खां थोरो ज़्यादा थींदो आहे दर्द ऐं ॿी कमज़ोरी थी वेंदी आहे एलर्जी थींदी आहे खंघि थींदी आहे उन खां पोइ उहो वरी अॻियां जेका स्टेज ईंदी आहे जंहिंमें थोरो सो माण्हू उहो जेको 20% जंहिंजी असां ॻाल्हि कयूं था त उनमें 5-8% अहिड़ा बि हूंदा आहिनि जिन खे खंघि वधीक थींदी आहे ऐं साहु उन्हनि जो जेको सो फुलणु लॻंदो आहे मतिलबु इहो वेठे वेठे या उनमें घबराहट थियणु लॻंदी आहे साह में तकलीफ़ थींदी आहे ऐं उन्हनि खे जेको सो अखियुनि में सूरु मथे में सूरु उहो ज़्यादा थियणु लॻंदो आहे ऐं उल्टियूं बि अचणु शुरू थी वेंदियूं आहिनि ऐं करे करे उनखे जलाब जा जो पाखाना बार बार अचणु शुरू थी वेंदा आहिनि अहिड़ा मरीज़ इस्पताल में इहे मरीज़ जेके आहिनि उहे इस्पताल में वेंदा जेके 80% जेके आहिनि उनमें तमामु घटि सिम्टम्स हूंदियूं आहिनि उहे रिकवर करे वेंदा आहिनि उन करे इहो जेको ज़्यादा प्रॉब्लम न हूंदो आहे अच्छा इन करे मतिलबु हिकिड़ो इन जो साइन सिम्टम तमामु आम आहिनि इन करे माण्हू उन ते शायदि यकीन नथा पर यकीन करिणो पवंदो इहा हक़ीक़त आहे इहा हक़ीक़त आहे इहा साइंटिफिक प्रूव न आहे इहे न आहे त अमेरिका जे मुल्क में तव्हांजे बर्तानिया जे मुल्क में जेको उनजो सॉरी जेको वज़ीर आज़म उहो जेको वीचारो हॉस्पिटलाइज़ थी चुको आहे अमेरिका में अहिड़ा माण्हू मरी चुका आहिनि ऐं इन तरह कैनेडा में तव्हां ॾिसो उनजे कैनेडा जो जेको प्राइम मिनिस्टर आहे उहो वीचारो ख़ुदि क्वारंटाइन में रही चुको आहे आइसोलेशन में वञी चुको आहे उनजी वाइफ इन करे तव्हां ॾिसो पंहिंजो न्यूज़ीलैंड जी ॾिसो त इहे सभु जॾहिं त असांजा ॾिसो न सभु डॉक्टर बि इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि सॼी दुनिया जा साइंटिस्ट बायोलॉजिस्ट माइक्रोबायोलॉजिस्ट सभु इन ते मुतफ़िक़ त हीअ हिकिड़ो मर्ज़ु आहे जेको मौजूदु आहे जंहिंजो असांखे मुक़ाबिलो करिणो आहे हीअ हिकिड़ी वबाई सूरत हाल सॼी दुनिया में आहे माण्हू बीमार बि थिया आहिनि माण्हू ठीकु थिया आहिनि हज़ारनि जी तइदाद में ठीकु बि आहे लखनि जी तइदाद में ठीकु थिया ऐं ठीकु थियनि बि थिया ऐं पर के जेके क्रिटिकल कंडीशन में वञनि था उन्हनि जी मौत बि थी वञे उनजे बावजूदि बि असां जेके हिते आहियूं माण्हू जेके असांजा पाकिस्तान जा माण्हू उहे ॾाढो लापरवाह आहिनि मार्केट में घुमनि पिया को बि SOP ते अमल नथा कनि इहो छो त इहा हिकिड़ी ॿी बदकिस्मती हिकिड़ी पहिरीं ई ॿी आहे उहो इन करे जो असां इनखे सीरियस न त असांखे नथा वठूं ऐं मुंहिंजे ख़्याल में उनजो हिकिड़ो सबबु बि आहे त ॾिसो गवर्नेंस जेका हूंदी आहे उनजे हिसाब सां तव्हां जेके ॻाल्हियूं कंदा आहियो उहे माण्हुनि ताईं ट्रांसफर थींदियूं आहिनि ऐं किथे किथे तव्हां इहो ई जेको मैसेज ॾियो माण्हुनि खे त ख़ैरु आहे तव्हां जेको सो कमकार कयो ऐं कमकार करण खां सवाइ रही नथा सघो त इशू न आहे तव्हां जेको सो वञो ठीकु आहे तव्हां वञो लेकिन SOPs जे अप्लाई करण खां सवाइ जेकॾहिं तव्हां वेंदो तव्हां नुक़सानु खाईंदो सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त असां जेकॾहिं को असांजो अहिड़ो लीडर हुजे पोइ चाहे उहो कहिड़े कंहिंसां रिलेटेड हुजे हेल्थ सां हुजे सिहत सां न त रिलीजियस सां हुजे या पॉलिटिकल पार्टी सां हुजे उहो मैसेज ॾिए तव्हांखे त ख़ैरु कोई इहो वॾो कोई प्रॉब्लम न आहे त असां बिल्कुलु लाइट सम्झंदासीं उनखे एतिरो सीरियस न वठंदासीं सिधी सी ॻाल्हि आहे जॾहिं असां जेको अॻुवान जेको चवंदो बाबा इहो कोई एतिरी सीरियस ॻाल्हि न आहे त असां चवंदा वाक़ई सीरियस न आहे त असां घणो करे जेको असांजी आबादी आहे उहा लिटरेसी रेट असांजो तमामु घटि आहे एतिरो पढ़ियल न लिखियल न आहिनि उहो एतिरा किताब नथा पढ़नि उहो रिसर्च नथा कनि उहो साइंटिफिक तरीक़ा जेके आहिनि उन्हनि खे सम्झी नथा सघनि वीचारा त उहो तव्हांजी ॻाल्हि ते या मुंहिंजी ॻाल्हि ते इहे एतबार कंदा न ठीकु आहे पर जॾहिं मीडिया एॾे वॾे पैमाने ते सॼी दुनिया जी मीडिया जेको सो इन शइ खे जेको सो माण्हुनि खे ॼाण बि ॾिनी आहे माण्हुनि खे ॿुधाए बि आहे तरीक़ा ॿुधाइनि बचाव जा तरीक़ा ॿुधाइनि ऐं मीडिया जे हर ॻाल्हि खे माण्हू फॉलो बि कंदा आहिनि अमल बि कंदा आहिनि ऐं रुॻो असांजा मुल्क जा न पर दुनिया जा जेके बि डॉक्टर आहिनि जेके बि साइंटिस्ट आहिनि उन्हनि सभिनी इहा ॻाल्हि माण्हुनि ताईं रखी आहे उनजे बावजूद बि असां लापरवाह आहियूं न बिल्कुलु सही था चओ तव्हां रखी आहे पर उन तबिके लाइ रखी आहे जेको मीडिया ताईं अप्रोच करे सघे थो न पहुची सघे थो काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि वीचारा नथा करे सघनि ऐं ॿी ॻाल्हि इहा सभ खां वॾी इहा आहे त असां हिनखे सीरियस पहिरीं कयो त बिल्कुलु न आहे वरितो असां सम्झो था त इहो जीअं हाणे असां 80% जेको आहे 80% ज़रूरु आहे लेकिन जे कॉम्प्लिकेशन में वञी सघंदो उहे माण्हू जेके ओल्ड एज आहिनि उहे माण्हू जेके 5 साल खां घटि जी उमिरि जा आहिनि उहे माण्हू जेके ॿियूं बीमारियूं पाण सां गॾु खणी हलनि था सपोज इहा त कंहिंखे डायबिटीज़ आहे कंहिंखे हार्ट जो मसइलो आहे ब्लड प्रेशर हुनजो ज़्यादा रहे थो ऐं कंहिंखे दम आहे साह जी तकलीफ़ आहे उनखे या उनखे नक ऐं कननि जूं कोई बीमारियूं आहिनि जेके साह जे नल मथे वठी हेसि ताईं जेको असां चवंदा अपर ऐं लोअर ॿिन्ही में जेको प्रॉब्लम आहे उहे कॉम्प्लिकेशन में वञनि था कॉम्प्लिकेशन जो मतिलबु उहो उनखे तकलीफ़ वधंदी वञे थी उहो वधीक जेको सीरियस जेको 20% वारो थींदो उन में शामिलु थी वेंदा
त असांखे उन्हनि सभिनी खे बचाइणो आहे। ॾिसो जेकॾहिं तव्हां स्प्रेड माण्हू जे ज़रिए थिए थो न, हिकिड़ो माण्हू जेकॾहिं हिकु ॿिनि विच में 3 फुटनि जी जेका विथी रखे थो या 3 साढा 3 या 4 फुट जी जेका एवरेज जेको आहे 4.5 फुट रखी वई आहे, त 4.5 फुट जी जेकॾहिं विथी रखो था त तव्हां न सिर्फ़ु पाण खे बचायो, तव्हां पंहिंजे फैमिली खे बचायो, तव्हां आवाम ॿिए खे बचायो ऐं पंहिंजो पाण त उहो सिर्फ़ु आहियो ई आहियो। हाणे असां वटि ॿ चीज़ूं जेके माण्हू कनि था, तव्हां मोटरसाइकिल ते ॾिठा हूंदा, हज़ारनि जी तइदाद में माण्हू निकिरनि था ॿाहिरि रोडनि ते, तव्हां कॾहिं बि न ॾिठो त उनखे मास्क पिया अथनि। न अचो था मासी। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि त आम माण्हुनि जो हिकिड़ो सुवाल थियो, तव्हां एतिरो 2 महीननि खां कोरोना ते ॻाल्हायो था, पोइ कोरोना जो इलाजु छा आहे? माण्हू ठीकु बि थियनि था, को इलाजु असां वटि आहे? भला को सेंटमेंट इलाजु, को साइंसी तरीक़ा हिन वक़्तु कहिड़ो? जेके मरीज़ तव्हां वटि अस्पताल में अचनि था उनजो इलाजु कीअं था कयो तव्हां डॉक्टर साहब? वायरस सां जेको आहे कॾहिं बि हुनखे जेको चवंदा आहिनि त इलाजु जेको आहे प्रॉपर न हूंदो आहे। उनजो सभ खां पहिरियों त इहो तरीक़ो आहे, तव्हांजी जेके इम्यून सिस्टम, तव्हांजो जेको असांजी मदाफ़ती कुवत आहे, जेके असांजे जिस्म जे अंदरि ताक़त आहे, उहा उनखे फेस कंदी, उहा बहितर हुजे। बहितर हुअण लाइ तव्हांजे जेको ज़रूरी न आहे तव्हां बहितरीनु क़िस्म जा खाधा घुरायो KFC सां फलाणे सां, उहो तव्हांजूं सब्जियूं जेके आहिनि, तव्हांजो सादो जो खाधो आहे, उहो पियो पाणी जेको आहे उहो साफ़ सुथिरो हुजे ऐं इहे चीज़ूं इस्तेमालु करियो, तव्हां ठीकु आहे। उन खां पोइ जॾहिं तव्हांखे थी थो वञे, इहे सिम्पटम्स थियनि थो, त पोइ उन में कोई वितरे रॉकेट साइंस न, तव्हां जेको वॾियूं दवाऊं ऐं कंहिं महांगे कंसल्टेंट सां रुजू करियो, कुझु बि न कयो, तव्हां घर में रहो। पाणी जेको आहे सो थधो जेको बर्फ़ जो तव्हां पीअण था चाहियो उन बंदि कयो, गरम पाणी पियो। उन खां पोइ हिकिड़ी पेनाडोल जी टेबलेट अचे थी, सिंपल सी, उहा खाओ, छो त बुखार जी सूरत में वायरस ज़्यादा म्यूटेट करे थो, वधीक थो, त उनखे रोकण जे लाइ तव्हां जेको सो पाणी गरम जो इस्तेमालु करणु शुरू कयो, पेनाडोल इस्तेमालु कयो। जेकॾहिं तव्हांखे खंघि वग़ैरह आहे त उहो जेको शरबत जेके अचनि था खंघि जा, उहो तव्हां इस्तेमालु करे सघो था। ऐं उन खां पोइ इहो टियों फॉर्म जो त तव्हां जेको स्टीम वठो, बाप आहे, उन में ज़रूरी न आहे तव्हांखे जेको कोई दवा विझो या कुझु बि न आहे, घर में जेकॾहिं 2-4 लौंग पिया आहिनि तव्हांजा, उहे पाणी में विझो ऐं तव्हां उनखे 3 दफ़ा स्टीम वठो, त उहो वायरस ते कंट्रोल करे सघनि, तव्हांजो जेको क्लियर थी वेंदो इनशाला। छो त तव्हांखे असल में जो अॻियों हिसो आहे उनखे साफ़ रखिणो आहे। सोडियम वारा लूण वारा पाणी जा गरारा करियो, बिल्कुलु बिल्कुलु, उहो बि तव्हांखे फ़ाइदेमंद आहे। त इहो कोई एॾो रॉकेट मतिलबु इहो तव्हांखे ज़रूरी न आहे की डॉक्टर वटि वञी जेको सो। हिन वक़्तु असां इहो ई सजेस्ट कंदा आहियूं, तव्हां हॉस्पिटल खे जेको सो उते वञण खां परे रहो, घर में रही करियो। जेकॾहिं को सीरियस पेशेंट, ईअं बि न आहे त तव्हांजो पेशेंट जो अलाह न करे को सीरियस थी वियो आहे ऐं पोइ तव्हां उनखे खणी वञण लाइ बि न वञो, इहो बि ग़लति आहे। जेकॾहिं जेको पेशेंट तव्हांजो तकलीफ़ वधीक थिए पई, उनखे साह थियणु शुरू थी वियो आहे, उनखे दमे जी जेका सूरत हाल थियण पई वञे, त उनखे फौरन अस्पताल पहुचायो। लेकिन उन खां पहिरीं जेकॾहिं तकलीफ़ आहे तव्हांखे, ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी तमामु इन दौरान जेका ॾुखियारी बि आहे, उहो आहे त माण्हू जेको आहे इन केसनि खे लिकाईंदा आहिनि। सबब हूंदा न, ज़ाहिर तव्हां सख़्ती कई वेंदी, गवर्नमेंट सख़्ती कई वेंदी, तव्हां बेजा उन्हनि ते पाबंदियूं लॻाईंदियूं, इन करे माण्हू घबराइनि था भई असांजो माण्हू जेकॾहिं वियो त वरी वापसि असांखे न मिलंदो। इन्हनि शयुनि में त नरमी हुअणु घुरिजे। जी बिल्कुलु नरमी हुअणु घुरिजे, ऐं गवर्नमेंट स्टेप वरिता आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदा हिकिड़ो नोटिफिकेशन जारी थी हुई, जेका पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन जी मुलाक़ात थी हुई हेल्थ डिपार्टमेंट सां ऐं CM साहिब सां। उन खां पोइ नोटिफिकेशन जारी थी त जेके माण्हू घर रहणु चाहिनि था उहे घर में आइसोलेट आहिनि, लेकिन उन्हनि जी फैसिलिटी हुजे हुन वटि न। हाणे ॾिसो हिकिड़े कमरे में 12 ॼणा त नथा रही सघनि, प्रोटोकॉल मेंटेन करणो पवंदो। जेकॾहिं तव्हां वटि को रूम आहे, ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां, तव्हांजो रूम वॾो आहे, अलाह न करे की फैमिली जा 4 मेंबर आहिनि त 4 कुंडनि में बि रही सघनि था, छो असांखे जेको डिस्टेंस आहे उहो 6 फुट जो ऐं मास्क लॻायो, पंहिंजा बर्तन अलॻि साफ़ रखो, पाण ख़ुदि कयो, ऐं जेका तव्हांखे सर्व करण वारो माण्हू आहे उहो तव्हांजे कमरे जे ॿाहिरां जेको बि आहे उहो सर्व करे वञे। उनखे पोइ तव्हां पंहिंजा तव्हां वारी सवाल आहे त माण्हू छो था डिजनि, अस्पताल में छो नथा वञनि? अस्पताल में त वञण लाइ मतिलबु की केस रिपोर्ट करण लाइ डिजनि था, उनजो 2 सबब आहिनि। हिकिड़ो त पहिरीं शुरू में हिकिड़ी ॾाढी ख़तरनाक क़िस्म जी हिकिड़ी वॉइस रिकॉर्डिंग हली हुई, त तव्हांजा जेकॾहिं बीमार थींदो त पोइ तव्हांजो माण्हू जेको तव्हां खजी वेंदो, तव्हांजे घर न मिलंदो वापसि, ऐं उहो दफ़न थी वेंदो, तव्हांखे इतला कई वेंदी, तंहिं करे कयो। इहो तमामु ख़तरनाक हो, जेको नेगेटिव हिकिड़ो हुनजो असरु पियो। ॿियो इहो थियो त जॾहिं माण्हू इहो वीचारा गुज़ारे था वञनि, उन खां पोइ लास्ट जी हिकिड़ी वॾी खणी वञण जी जेका हुनजी रिकवरी आहे, उनजी वॾी तकलीफ़ थी। उहो बि सिंध गवर्नमेंट तमामु उनखे आसान करे बनाए छॾियो आहे। त हाणे तव्हांजो जेको हिकिड़ो NGO जेको आहे छा कंदासीं, जो गुसल ॾियण वारो माण्हू आहे उहो गुसल ॾींदो SOP सां किट में। उन खां पोइ जॾहिं हुनजो पूरा, छो त ॾिसो हीउ इन्फेक्शन जेको आहे जॾहिं इंसानु मरी वञे थो न, त ड्रॉपलेट इन्फेक्शन थियण जा चांसिस तमामु घटि थी वेंदा आहिनि। सपोज मां तव्हां सां ॻाल्हायां वेठो
मुंहिंजे मुंहं मां जेका रतोबत निकिरंदी तव्हां त पहुचंदी त तव्हां लॻंदी न पर हाणे जेको डेथ थियो Death थियो न निकिरंदी। त उन मां जो न इन्फेक्शन थियण जा चांसिस घटि चांसिस आहिनि तमामु घटि आहिनि। इन करे हुनजा घर वारा उनखे जेको सो तदफीन करे सघनि था तदफीन करे सघनि था, लेकिन उन में इहो SOP सारा कुझु त प्रोटोकॉल मेंटेन हा करणो मेंटेन लेके माण्हुनि जो हुजूम न हुजे, छो त वरी थी सघे थो उन्हनि माण्हुनि मां कंहिंखे हुजे इहो वरी ॿिए खे इन्फेक्ट करे ॿिया माण्हुनि मां थी सघे ॿियनि माण्हुनि में लॻे। त उन लाइ गवर्नमेंट इहो कयो त SOP फॉलो करे तमामु घटि खां घटि माण्हू। त इहे ॿई ॻाल्हियूं जेके हिन वक़्तु जेको आहे क्लियर थी चुकियूं आहिनि। हिकिड़ो तव्हां पंहिंजे घर में छो नथो डॉक्टर तव्हां PM में वेठा आहियो, तव्हां सिंध गवर्नमेंट सां बि कमु पिया करियो, ॾिठो पिया वज़ीर आज़म साहिबु तव्हांजी मुलाक़ात थियनि पई, बिल्कुलु हिनखे आम बीमारी सम्झो बाबा जेको मरीज़ अचे थो कोरोना जितां वणेसि उतां इलाजु कराए, जिते वणेसि पंहिंजी बॉडी खणी वञे, जिते वणे उते वञी जेको सो तदफीन करे, तव्हां माण्हुनि ते पाबंदी छो था लॻायो? जॾहिं वायरस मौजूदु आहे त मौजूदु आहे। ॾिसो हाणे इनखे बि आसान करे छॾियो त जीअं माण्हुनि मां ख़ौफ़ ख़तमु थी वञे। बिल्कुलु ख़ौफ़ हाणे मुंहिंजे ख़्याल में ख़तमु थियणु घुरिजे। उन जो सबबु इहो आहे त हिन वायरस मां हाणे जान छॾाइणु थोरो मुश्किल आहे त छॾियो माण्हुनि खे पंहिंजी मर्ज़ी सां माण्हुनि सां लॻनि, लेकिन माण्हुनि खे इहो बि ख़्यालु रखणो पवंदो। मुश्किल आहे, इन जो मतिलबु न आहे त तव्हां चओ पाण में बिल्कुलु थी वञो, SOPs फॉलो कयो ऐं माण्हू जेको तव्हां रहणु चाहियो था त तव्हां पंहिंजे विच में थोरी विथी रखो, हिकिड़ो नंबर ते। ॿियो मास्क जो यूज़ कयो, उन ते अचूं था, पर मतिलबु जेको मरीज़ जेको आहे मुंहिंजो मतिलबु जेको अस्पताल में वञे थो हाणे पंहिंजे मरीज़ जी मर्ज़ी आहे किथे बि इलाजु कराइनि, जेकॾहिं हुनजो इंतकाल थी वञे त भले खणी वञनि। गवर्नमेंट हाणे इहो सख़्ती न करे, इन सां छा थींदो त माण्हू लिकाईंदा, माण्हू जेके से ख़ौफ़ खाईंदा, माण्हू इलाजु न कराईंदा। इहा ॻाल्हि ॾाढी ख़तरनाक आहे मुंहिंजे ख़्याल में। इहा इलाही ख़तरनाक आहे। उन सां हिकिड़ो तव्हांजो स्प्रेड थींदो। हा, तंहिं करे माण्हुनि खे पंहिंजी मर्ज़ी सां इलाजु कराइणु जीअं माण्हुनि मां ख़ौफ़ ख़तमु थी वञे। ॿी ॻाल्हि इहा जेका थी आहे जेको असांजे लाइ इहो बि ॾाढो जेको हिकिड़ो मुआशिरे जो तव्हां सम्झो त वरी ख़राबी आहे इहा, त जेकॾहिं पाड़े में को वीचारो डायग्नोस थिए थो ऐं जेके पाड़े वारनि खे ख़बर पए थी त उहो जुलूस कढनि था त हिनखे जल्दी हितां कढो। हा, इन ते अचूं था त माण्हू हुनखे अछूत बीमारी सम्झनि था। जेकॾहिं बीमारी कंहिं पाड़े में आहे या घर में आहे त ॿिया हुनखां नफ़रत था कनि या परे था थी वञनि। इन शइ खे बि ख़तमु करणो आहे। इन ते ॻाल्हाईंदा डॉक्टर साहिबु तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी, पर वक़्तु थियो हिकिड़े वक़्फ़े जो नाज़रीन वठंदा हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नज़र अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर अब्दुल गफूर शोरो असां सां गॾु हुन सां शुरू करियो। अच्छा डॉक्टर साहिबु ईअं आया हूअं त ॾिसो असां एहतियात बि कोन था करियूं, जेकॾहिं तव्हां बि SOPs ते अमल बि कोन था करियूं, दुकाननि ते बि रश था करियूं, मार्केटनि में एॾी रश हाणे तव्हां वञी ॾिसो, हिते असां वेठा आहियूं पर वञी ॾिसो त हालत लॻी पई आहे, बिल्कुलु को डिस्टेंस कोन्हे, को मास्क नथा पाइनि, 100 माण्हुनि में को 2 माण्हू था मास्क पाइनि। पर उन जे बावजूदि जेकॾहिं पाड़े में को हिकिड़ो मरीज़ ज़ाहिर थो थिए त पाड़े वारा उन सां नफ़रत था कनि। भई जॾहिं तव्हां गॾु घुमो पिया वायरस सां गॾु, तव्हां को एहतियात बि नथा करियो त पाड़े वारे सां नफ़रत करण जो फ़ाइदो कहिड़ो? इहे बदकिस्मती आहे असांजी। उहो ई चवां थो त माण्हू इहो सम्झनि था त इहो जेको पैदा थियो आहे इहो ख़बर न किथां खणी आयो आहे। ऐं हूंदो ईअं ई त जेको पाड़े में तव्हांजो घरु हूंदो थी सघे थो उहो ई कैरियर हुजे, उन ई हुनखे ॾिनो हुजे, उनखे ई ॾिनो हुजे, पर हू इहो सम्झो न मां साफ़ु आहियां, साफ़ु सुथिरो आहियां, मुंहिंजे घर में कुझु बि न आहे। ऐं अलाह न करे उनजे घर में जेकॾहिं कोई प्रॉब्लम थी त सुभाणे उहो ई जुलूस कढंदा जंहिंजे ख़िलाफ़ु तव्हां जुलूस कढियो आहे। त इहो रवैयो जेको तब्दील इहा हिकु बीमारी आहे। ऐं बीमारी खे तव्हां बीमारी करे ॾिसो, तव्हां 3 फुट सां जेकॾहिं स्पेस सां तव्हां गुज़रो था त तव्हां उनजे दरवाज़े मां अंदरि गिरी त बीमारी न छॾींदो न। तव्हांखे मास्क लॻो पियो आहे ऐं तव्हां गुज़री सघो था, कोई इशू न आहे। उन फ्लैट जे जेके विंग में तव्हां हली घुमी फिरी सघो था, निकिरी वञी ॿाहिरि पंहिंजो इलाजु कराए सघो था। लेकिन असल में मसइलो इहो आहे त शुरूआति में कुझु जेको सो गवर्नमेंट लेवल ते बि इशूज़ थिया, जीअं की 4 एम्बुलेंस अची वियूं, 2 पुलिसूं गाॾियूं अची वियूं, माण्हू खणण त ख़ौफ़ थी वियो माण्हुनि में। हाणे त अहिड़ी ॻाल्हि हाणे ईअं न, गवर्नमेंट जा 2 नोटिफिकेशन अची चुका आहिनि। हिकिड़ो पहिरियों इहो तव्हां आइसोलेशन घरनि में करे सघो था। ऐं हिन वक़्तु तव्हांखे इहा बिल्कुलु ख़बर हुअणु घुरिजे त 50% खां वधीक माण्हू जेको घर में आइसोलेटेड आहिनि। ऐं उनजो फ़ाइदो इहो थियो त अस्पतालुनि तां रश घटि थी आहे। ऐं उहे माण्हू वीचारा जेके अफोर्ड नथा करे सघनि त घर में रहनि, उन्हनि खे जेको शिफ्ट कयो आहे क्वारंटाइन में, आइसोलेशन सेंटर में, इहा सुठी ॻाल्हि आहे। ॿियो जेको तव्हांजे ॻाल्हि पाण ज़िक्र कयो पियो त जेको जेकॾहिं अलाह न करे कंहिंजी मौत थी वञे त उहो हाणे जो तदफीन जो सिस्टम हो पहिरीं त सर्टिफिकेट वठो, पोइ हुनखां सर्टिफिकेट वठो, पोइ पुलिस खां वठो, पोइ उहा ख़तमु थी वई, नोटिफाई थी वियो आहे, सिंध गवर्नमेंट कयो आहे ऐं हुनखे ईज़ तमामु आसान करे छॾियो आहे। सुठी ॻाल्हि आहे। त इहे 2 ॻाल्हियूं जेके थियूं तमामु सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, असां हुनखे उन एप्रिशिएट कयूं था। डॉक्टर साहिबु मां ईंदुसि कुझु डॉक्टरनि जा इशू था PM में, पर मां चवां थो जेकॾहिं हाणे गवर्नमेंट लॉकडाउन बिल्कुलु ख़तमु करे छॾियो, हर शइ हले थी पई, मार्केटूं वञा वरी सोचनि पिया ॿीहर असां लॉकडाउन कयूं या छा करियूं, पर जेकॾहिं मास्क खे लाज़मी कयो वञे, जेको माण्हू ॿाहिरि निकिरे, मार्केट में वञे, कम ते वञे, दुकान ते वञे, उहो मास्क पाए,
त छा असां हिन वायरस खे 50% ख़तमु करे पंहिंजो कमकार जारी रखूं था? सिर्फ़ु हिकिड़ो स्टेप गवर्नमेंट खणे त मास्क खां बग़ैर को ॿार निकिरंदो अचे, इहो केतिरो फ़ाइदेमंद आहे? मुंहिंजे ख़्याल में तमामु वॾो फ़ाइदेमंद थींदो। उनजो सबबु इहो आहे जेको रिसर्च आहे त वर्ल्ड वाइड तव्हां ॾिठो हूंदो, उन में काफ़ी जेके फिगर्स आहियूं आहिनि उहे तमामु सुठियूं हौसला अफ़ज़ा आहिनि कि मास्क यूज़ करण सां तव्हांजे जेके 5 to 10% जेको इन्फेक्ट जेको विदाउट मास्क आहे उहो 90% ऐं 95% थी सघे थो। त जॾहिं हिकिड़े माण्हू खे मास्क आहे त ॿियो जेको आहे इन्फेक्ट जा चांसिस वधीक वञनि था, उनखे 65+ थी थो वञे। पर जेकॾहिं जेको मास्क 2 ॼणा माण्हू पाए पाण में असां ॻाल्हायूं था वेठा ऐं असांजे विच में जेको विथी थोरी घटिजी बि थी वञे त बि तव्हांखे 5% खां 10% जे विच में जेको सो जेकॾहिं गवर्नमेंट हिनखे लाज़मी करे सघे त असां कोरोना खे ख़तमु करे सघूं था? दादी गवर्नमेंट लाज़मी करे चुकी आहे। कमिश्नर कराची जो लेटर हो, पोइ अमल छो नथो थिए? हा, इम्प्लीमेंटेशन जो जेको सभु खां वॾो मसइलो आहे उहो हाणे असांजी एजेंसियूं जेके आहिनि उन्हनि खे उन ते जेको इम्प्लीमेंट कराइणु घुरिजे ऐं इहो जेकॾहिं थी थो वञे त काफ़ी जेको आहे तव्हां हिनखे कंट्रोल करे सघो था। ॾिसो हिन मां 2 फ़ाइदा आहिनि डॉक्टर गफूर, 2 फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो त असांजो कमकार बि जारी रहंदो, असांजी इकोनॉमी बि जारी रहंदी, असांजो ग़रीब माण्हू कमु करे पंहिंजो घर जो गुज़र बि करे सघे थो ऐं वायरस खे बि असां ख़तमु करे सघूं। त इहो आसान तरीक़ो आहे, इन ते त गवर्नमेंट सख़्ती सां अमल कराए। बिल्कुलु इन ते ई कराए, छो त वैक्सीनेशन आहे न, हीअ तव्हांजी वैक्सीनेशन आहे। हुन ते वैक्सीन माना इन ते जेकॾहिं तव्हांजी वैक्सीन आहे न सर? हा, इहा वैक्सीन आहे, तव्हांजी वैक्सीन आहे। तव्हांजी वैक्सीन इहो तव्हां 2 फुट दूर रहो हिक ॿिए खां परे, तव्हांजे वात जी निकिरल रतू बतू जेको पहुचंदो हुनखे मास्क पायो बसि। तव्हां छिक ॾींदो तॾहिं पोइ तव्हांजो हुन मास्क जे अंदरि रहंदी ऐं सभु तव्हां काफ़ी चीज़ुनि खां बची सघो। इन ते कमु करणु घुरिजे त मास्क लाज़मी करे छॾिजे, बसि को माण्हू निकिरे ई न। बिल्कुलु लाज़मी त आहे, मसइलो इहो आहे त हाणे असांजे इदारनि खे जेको हुनखे इम्प्लीमेंट करणो पवंदो। नंढो ॿार बि जेकॾहिं ॿार फैमिली सां वञे त उनखे बि मास्क हुजे, हर माण्हू खे मास्क। बिल्कुलु उहो तव्हां सही था चओ, पर मसइलो इहो आहे त जॾहिं असांजे कानून ठही वञनि था, जॾहिं असांजा नोटिफिकेशन जारी थी था वञनि, उन खां पोइ मसइला इहे ई पैदा थींदा त उहो प्रॉपर जेको इम्प्लीमेंट नथा थियनि। इन ते इम्प्लीमेंट थियणु घुरिजे। गवर्नमेंट छो त मरीज़ ॾिसो न डॉक्टर साहब, मरीज़ तेज़ी सां वधी रहिया आहिनि तव्हांजे साम्हूं, डेथ बि थियनि पिया। जेकॾहिं असां मास्क पायूं था, तव्हां सम्झो था त इन मरीज़नि जी जेका स्पीड आहे उहा घटणु शुरू थी वेंदी? बिल्कुलु ॾिसो त घटि थींदी। हिन वक़्त जी का सूरत हाल आहे त जेके मास्क खां अलावा निकिता आहिनि, लॉकडाउन ईज़ थियो आहे, अस्पतालुनि जो तव्हांखे ॿुधाए छॾियां त हिन वक़्तु कंडीशन तमामु ख़तरनाक थी चुकी आहे। इन करे जो आगा खान ने त वठणु छॾे ऐं सिविल जी सुबह जी सूरत हाल ॿुधायां थो त उते एतिरी रश थी आहे जो हाणे वेंटिलेटर ख़ाली न रहिया आहिनि। ठीकु आहे, वेंट बिल्कुलु न आहिनि। अलाह न करे असांजो कोई पेशेंट अचो त वेंट ते केॾांहुं वेंदो? न त पोइ फौरन जेकॾहिं असां हिन वक़्तु मास्क ते इम्प्लीमेंट करायूं था त असां मरीज़नि खे रोके था सघूं था? बिल्कुलु रोके थो, पर इहो तव्हांखे इहो फ्यूचर जो जेको थींदो आहे 15 ॾींहं ताईं मरीज़ घटणु शुरू थी वेंदा। बिल्कुलु जेको हिन वक़्तु असां पीक ते आहियूं। हा, ऐं असां हिकिड़ो ग़लती इहा कई त असां पीक ते आहियूं ऐं ॿियो असां उनखे लॉकडाउन खे हिकदमि इज़ी करे छॾियो त माण्हू अञा वधीक माण्हू तेज़ी सां वधीक। वधनि पिया। हाणे हिन वक़्तु हॉस्पिटल ते बि बर्डन आहे, हॉस्पिटल ते बर्डन आहे, वेंटिलेटर बि ख़तमु थियनि था पिया वञनि, पर हाणे असां वटि हिकिड़ो इलाज जो तरीक़ो आहे, पैसे बि इम्यूनाइज़ेशन। उन में मरीज़ ठीकु थिया आहिनि। तव्हांखे ख़बर आहे इहो साइंसी तरीक़ो आहे, सिंध गवर्नमेंट उनखे इम्प्लीमेंट करायो, वफ़ा गवर्नमेंट बि इन ते राज़ी आहे, ॿियूं बि जेके सूबा आहिनि पाकिस्तान जा उहे सभु इन ते राज़ी आहिनि ऐं उन ते कमु बि सुठो। त इनखे तेज़ी सां अञा वधाए जेके मरीज़ वेंट ते वञनि पिया उन्हनि खे बचाए सघिजे थो, या जेके वेंटिलेटर ते उन्हनि जी ज़िंदगी बचाए सघे, इन ते छो नथो तेज़ी सां कमु थिए पियो? हिन ते हिन वक़्तु हैदराबाद में बि जेको सो 1-2 मरीज़ जेको फ़ाइदेमंद कराची में थिया आहिनि। ऐं इवन हिन वक़्तु जेको डेटा ॿाहिरां अचनि पियूं कुझु जेके USA में ऐं चाइना में उते बि थिया आहिनि। त इन ते कमु थियणु घुरिजे ऐं माण्हुनि खे जेको सो जेके वीचारा पहिरीं जेके अफेक्टिव आहिनि उहे जेके हा उहे डोनेट कनि। मुंहिंजे ख़्याल में इहो बि हिकिड़ो वॾो सवाब जो कमु आहे। सवाब जो कमु आहे, मरीज़ ठीकु थींदा, मौत खां माण्हुनि खे बचाए सघिजे थो। बिल्कुलु बिल्कुलु, मसइलो इहो आहे त तव्हांजो सवाबु कमाईंदो। हिन महीने में जेकॾहिं तव्हां कंहिंजी जान बचाई त सम्झो त पूरी इंसान जी जान बचाई। इहो बि इन ते केतिरो कमु पियो थिए? को स्पीड आहे या ॾाढी स्लो आहे? न, उनजा मुंहिंजे ख़्याल में कुझु प्रॉब्लम्स आहिनि जेको गवर्नमेंट लेवल ते पिया आहिनि, छो त उनजी हिकिड़ी प्रॉपर जेको आहे उनखे साइंसी तरीक़ो इख़्तियार करणो पवंदो। प्लाज़्मा घुरिजनि, एंटीबॉडीज़ खपनि, उहो वरी मरीज़ खे लॻाइणियूं आहिनि। मरीज़ खे लॻाइण जा तरीक़ा असां वटि जेको स्किल जेके आहिनि उहे बि एतिरियूं न आहिनि, त उनजी ट्रेनिंग जो हिकिड़ो प्रोसेस सम्झो त स्पीड घटि आहे। स्पीड घटि आहे, बिल्कुलु इहो ॿ शयूं, छा त हिकु त प्लाज़्मा माण्हू न पिया ॾियनि। हा बिल्कुलु, प्लाज़्मा न पिया ॾियनि। तव्हां वटि प्लाज़्मा जा जेके माण्हू रजिस्टर्ड आहिनि न, डोनेशन घटि पियो थिए, उन्हनि जी काउंसलिंग करण बि हिकिड़ो जेको असां अञा जेको रुझान डोनेशन बि घटि पियो थिए, इन करे मरीज़नि जी डेथ वधीक पई थिए, असां हुन ताईं पहुची न पिया सघूं। इनखे थोरो वधाइणो पवंदो। बिल्कुलु वधाइणो पवंदो। ॾिसो न, कंडीशन इहा आहे त असांखे अवेयरनेस जो एतिरो जेको सो जो प्रोग्राम जेके करणु घुरिजे ओतिरा अचनि कोन पिया। न, अवेयरनेस आहे, माण्हुनि खे ॾिसो न, हर माण्हू खे ख़बर आहे त कोरोना छा आहे। न, कोरोना खां नथो चवां। अच्छा, जेके इन्फेक्टेड थी चुका आहिनि, ट्रीट थी चुका आहिनि, उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झाइणी पवंदी त तव्हांजी जेका प्लाज़्मा, माण्हू इहे सम्झंदा प्लाज़्मा निकिरी वई
ऐं पोइ असां न चए न तव्हांजे प्लाज़्मा सां ॿिया मरीज़ बची सघनि था। हा मतिलबु उहो ई सम्झंदा असांजी प्लाज़्मा निकिरी वेंदी पोइ ख़बर न छा थींदो। न इहो सम्झाइणो आम माण्हू खे ख़बर कान्हे, इहो डॉक्टर जो कमु आहे, इहो साइंटिस्ट जो कमु आहे त उहो माण्हू खे सम्झाए बाबा तुंहिंजे प्लाज़्मा सां ॿिए माण्हू जी ज़िंदगी बचंदी, तोखे कुझु बि न थींदो। ॾिसो आम माण्हू खे कहिड़ी ख़बर, इहो त डॉक्टर जो इहो चओ त इहो असांखे न सिर्फ़ु डॉक्टर जो कमु आहे लेकिन जेके असांजा पढ़ियल कल माण्हू ॿिया जेके सभिनी जो कमु आहे, मीडिया जो कमु आहे ऐं असांखे गवर्नमेंट जो जेको आहे उनखे बि फ्रंट ते अचणु घुरिजे, उनखे ॿुधाइणु घुरिजे बाबा ही ॾिसो न। अच्छा तव्हांजो छा ॻाल्हि आहे तव्हां PMA में रहिया त जेकॾहिं गवर्नमेंट सिर्फ़ु ॿिनि स्टेप ते हिन वक़्तु कमु करे, हिकिड़ो मास्क जेको लाज़मी आहे उनखे इम्प्लीमेंटेशन कराए, ठीकु आहे, ॿियो डिस्टेंस दुकाननि में ज़रूरु हुजे, डिस्टेंस ज़रूरु कराए, टियों प्लाज़्मा ते वधि जेको सो जेकॾहिं इम्प्लीमेंट कराए त असां हिन मर्ज़ खे ख़तमु बि करे सघूं था, माण्हुनि खे बचाए बि सघूं था। ख़तमु करण जी त ॻाल्हि अञा परे जी ॻाल्हि आहे, लेकिन असां ॾिसो हिन वक़्तु जेको बर्डन आहे उनखे रिड्यूस करिणो आहे। पहिरियों त असांखे तव्हां उहो ई करिणो कमु त असां हिनखे कमु कीअं कयूं, न घटण बि शुरू थींदो, मरीज़ बचण बि शुरू थींदा, बचण शुरू थींदा, रिकवरी रेट तव्हांजो वधणु शुरू थी वेंदो, माण्हू बचणु शुरू थी वेंदा त माण्हुनि जो बि तव्हां में एतमाद थींदो। हिकिड़ी ॻाल्हि इहा बि थी वेंदी ऐं माण्हू बाक़ाइदे तव्हां ते डिपेंड करणु लॻंदा बाबा जेका तव्हां ॻाल्हि करे थो उहा सही आहे, सची आहे। त PMA जेका आहे तव्हांजी पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन इन सिलसिले में हाणे लॉकडाउन जो को फ़ाइदो कोन्हे, मुंहिंजे ख़्याल जेकॾहिं अॻिते तव्हां लॉकडाउन कंदो बि त न कंदो, पर जेकॾहिं हिननि टिनि स्टेप ते हाणे फौरन इम्प्लीमेंट कराइजे त ईंदड़ 15 ॾींहंनि में असां मरीज़नि खे रिड्यूस बि करे सघूं था, असां मरीज़नि खे बचाए बि सघूं था। त PMA इन लाइ छा पई करे? PMA हिकिड़ी गाइडलाइन ठाहे जेका ॾिनी टे इहे स्टेप्स, मां सिर्फ़ु टे मामूली स्टेप PMA गाइडलाइन पूरी ठाहे ॾिनी आहे सिंध गवर्नमेंट खे। उहो हेल्थ केयर कमीशन जेको सिंध जो इदारो आहे उन अप्रूव कयो आहे, उन पब्लिश बि कयो आहे PMA जी जेका गाइडलाइन आहे उनखे। उन में इहे सभु ॻाल्हियूं अचनि थियूं त डॉक्टर्स खां वठी मरीज़ ताईं सभिनी खे उहे गाइडलाइन फॉलो करणी पवंदियूं, तॾहिं तव्हां इन बर्डन खे कमु करे सघो था। ॾिसो हिकिड़ो मसइलो इहो आहे त मरीज़ न पर जेके असांजा एजेंसी जा जेके इम्प्लीमेंटर जेके कानून इम्प्लीमेंटर करे रोड ते बीठा उन सभिनी लाइ गाइडलाइन जेका आहे उन सभिनी लाइ, मतिलबु इहो न आहे त सिर्फ़ु जेको मरीज़ त किथां बि थी सघे थो न, उहो तव्हांजो जेकॾहिं स्पीकर थी सघे थो, क़ौमी असेंबली गवर्नर थी सघे थो, त पुलिस वारा थिया आहिनि वेचारा इन्फेक्टेड थिया आहिनि, जीअं डॉक्टर थिया आहिनि इन्फेक्टेड पुलिस वारा बि थिया आहिनि, माना सभई इम्प्लीमेंट कनि बिल्कुलु। मास्क पायो, मास्क पाइणु तमामु ज़रूरी आहे ऐं जिते बि तव्हां सम्झो था त जेके 5-7 माण्हू वेठा आहिनि डिस्टेंस रखनि पाण में, ऐं खाधे खाइण जे टाइम ते जॾहिं मास्क तव्हां लाहियो था त तव्हां वेझो वेही न खाओ, हा अलॻि अलॻि वियो त तमामु बहितर तरीक़ो इहो आहे। हथनि खे जेको 20 सेकेंडनि लाइ कम अज़ कम साबुण तव्हां कोई स्पेशल न खणी अचो, जेको बि मिले। अच्छा हिकिड़ो ॿियो बि इहो आहे त उहो एंटीबैक्टीरियल वठी था अचनि। हाणे वायरस लाइ तव्हांजो एंटीबैक्टीरियल जेको आहे एतिरो फ़ाइदेमंद न आहे, जेको महांगो बि आहे, तव्हां सस्ते में सस्तो साबुण तव्हांजो कमु करे ऐं उहो ॾिसो कयो, साफ़ु कयो ज़रूरी। अच्छा हैंड सैनिटाइज़र जो बि हिकिड़ो इहो आहे त माण्हू घर में वेठा आहिनि, साम्हूं वॉशरूम बि आहे त पोइ हैंड सैनिटाइज़र कोई इस्तेमालु न आहे, इहो बि वॾो प्रॉब्लम आहे। हैंड सैनिटाइज़र उते ज़रूरी आहे जिते तव्हांखे पाणी न हुजे, ठीकु आहे, त इहो बि हिकिड़ो रुझान आहे जो ख़तमु थियणु घुरिजे। ऐं उनजे करे थिए छा पियो, ऐं ॿियो मास्क खे तव्हां जेको ज़्यादा पाइणु जेको आहे उहो बि तव्हां जे लाइ ख़तरनाक आहे। सपोज़ मूं ॾिठो हिकिड़ो हाणे जी ॻाल्हि ॿुधायां थो त हिन पासे नथा अचो, उन ते पोइ ईंदासीं, इहो हिकिड़ो इशू आहे। ॾिसो न जिते असां घणी शइ इस्तेमालु कंदासीं उते उनजा साइड इफेक्ट, मां साइड इफेक्ट ते नथो ॻाल्हायां, मां हिन ते थो ॻाल्हायां त भई मां जॾहिं तव्हां ॿाहिरि वञो था पायो, वरी घर अचो त लाहे रखो, हिकिड़ो त इहो तरीक़ो। ॿियो तव्हांखे ॿुधायां थो मां जेको कयो त मास्क तव्हांजा N95 मास्क जेको आहे डॉक्टर जे लाइ। हाणे ॿुधायां थो हिकिड़ो माण्हू कार में वञे पियो, सिंगल माण्हू आहे, अकेलो माण्हू N95 मास्क पाए वञे, इहो बि सम्झणु घुरिजे। सिंपल सर्जिकल मास्क इस्तेमालु करणु घुरिजनि, बिल्कुलु आसान। जेके N95 आहिनि उहे डॉक्टरनि जे लाइ आहिनि, पैरामेडिकल स्टाफ जेके अंदरि मरीज़नि सां गॾु कमु था कनि, जिते कोविड में आहे, जिते वॾो ख़तरो आहे उन्हनि वीचारनि खे, उन्हनि जी पंहिंजी ज़िंदगी खे ख़तरो आहे, त उहो बचाइण लाइ। अच्छा डॉक्टर साहब, हिकु त इहो थियो, तव्हां इन टिनि शयुनि जे लाइ तव्हां मुंहिंजे ख़्याल सिंध गवर्नमेंट सां मिलो ऐं हिनखे इम्प्लीमेंट करायो। मुलाक़ात थी चुकी आहे, वरी बि कयो, वरी बि कयो। ॾिसो हे कोरोना में हर 15 ॾींहं खां पोइ नवां इशू, नयूं ॻाल्हियूं पिया था थियनि। कॾहिं लॉकडाउन में फ़ाइदो, हाणे न आहे, हाणे माण्हू ईज़ी थी विया आहिनि त हाणे असां हुनजे इलाज ते वञूं, हाणे असां उन्हनि माण्हुनि खे इन मर्ज़ सां गॾु उन बाज़ार में उन कम सां गॾु प्रोटेक्ट कयूं। हाणे वरी थोरो चेंज थी वियो माण्हू, त तव्हां हिन ते इम्प्लीमेंट कयो। अच्छा तव्हां PMA डॉक्टरनि जे लाइ छा था करियो? काफ़ी डॉक्टर बीमार बि आहिनि, काफ़ी डॉक्टरनि जा डेथ बि थी विया आहिनि, पैरामेडिकल स्टाफ जो डेथ थी वियो आहे, त डॉक्टरनि जो प्रोटेक्शन लाइ तव्हां PMA छा पई करे सॼे पाकिस्तान में या सिंध में? असांजो जेको सिंध में तमामु डॉक्टरनि जो प्रोटेक्शन आहे स्पेशली, उन लाइ असां वॾो कमु कयो आहे। हिन वक़्तु PMA कराची जे तरफ़ां जेको हिकिड़ो प्रोग्राम हले पियो, उहो इहो आहे त जेके बि डॉक्टर सिंध जे चाहे हिकु नंढड़ी क्लिनिक हलाईंदा हुजनि, चाहे कंहिं हॉस्पिटल में हुजनि, उन लाइ असां पंहिंजी हिकिड़ी किट्स ठारायूं आहे, जेको गवर्नमेंट त जेके आयूं से बि ॿाहिरि हली वियूं, अलाह रहम करे हिन वक़्तु 10,000 किट्स असां विराए चुका आहियूं।
10,000 किट्स ठीकु आहे, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। ऐं छो त डॉक्टर तमामु घणा आहिनि, 10,000 न आहिनि, असां हा। 25,000 खां मथे जेके अच्छा, हिकु त तव्हां इहो ॿियो डॉक्टरनि जो प्रोटेक्शन आहे गवर्नमेंट ॿियो वटि गवर्नमेंट से असां हिकिड़ो पंहिंजो पूरो जेके डिमांड्स रखियो न, असांजी 3 मीटिंग थियूं, इवन बिलावल भुट्टो साहब सां मुलाक़ात थी आहे, असांजी सिंध गवर्नमेंट जे जेको CM साहब आहे उन सां मुलाक़ात थी आहे, हेल्थ मिनिस्टर सां त असां तक़रीबन जो 2-3 ॾींहं कंहिं न कंहिं तरीक़े सां कॾहिं ज़ूम ते करे टेलीफोन ते त माना डॉक्टरनि जा जेके इशू आहिनि उहे तव्हां हुते हाईलाइट कयो? बिल्कुलु हाईलाइट कया, असां उन्हनि एक्सेप्ट कया त जेके मुतालबा आहिनि जेन्युइन आहिनि, ऐं हिकिड़ो जेको शौदा पैकेज जेको आहे उन लाइ जेके वीचारा ॿियो डॉक्टरनि खे कुझु पैकेज ॾियणो हो, पर हुन में बि शायदि का डिवीजन हुई त कुझु डॉक्टर ॾियणो कुझु न ॾियणो, पर मुंहिंजे ख़्याल जेको बि डॉक्टर जिते बि वेठो आहे कंहिं बि OPD में वेठो उन सां मरीज़ खे प्रोन त आहे, हर मरीज़ खां प्रोन आहे, बिल्कुलु सही था चओ। जंहिं बि OPD में वेठो भले पंहिंजी प्राइवेट में वेठो हुजे। असां इहा ई ॻाल्हि चई त ॾिसो हिन वक़्तु जेके फ्रंट लाइनर जेके चवंदा आहिनि, तव्हां USA जी जेका ॾिसंदो त उन स्ट्रेटेजी आहे, उन में फ्रंट लाइन तव्हांजो फैमिली फिजिशियन जेको वेठो आहे मरीज़नि सां जनरल प्रैक्टिशनर जेको पहिरीं जेको अचे थो हुन वटि, हा। उनखे ख़बर बि न आहे त इहो खंघे पियो त इहो जो प्रोटेक्शन बि कोन्हे, हा, उनखे प्रोटेक्शन बि न आहे वीचारे खे, त उहे वधीक रिस्क आहिनि, उन्हनि खे बि त अलाउंस ॾियणु मिले। ऐं उहे जेकॾहिं मरी थो वञे अल्लाह न करे त उनजी फैमिली एॾो सफ़र करे थी जो उनजो कुझु आहे ई न, कोई माण्हू सम्झंदा त इहे करोड़पति जेको डॉक्टर आहे, ज़रूरी न आहे त जेको आइसोलेशन में कमु थो करे डॉक्टर, जेको ॿाहिरि वेठो आहे उहो बि रिस्क थिए। मैं उहो ई त चवां थो, जेको OPD में कमु करे पियो उहो रिस्क ते आहे, उहो जेको जनरल फिजिशियन आहे तव्हांजो उहो रिस्क ते आहे, छो त पहिरीं उहो तव्हांजी जेका फ्रंट लाइन जेके चओ था न उहो ई आहे, उहो ई आहे। उन खां पोइ जेके करे थो कमु करे थो, तव्हांजे जेके बि आहिनि कोविड में आहे, आइसोलेशन में आहे, ICU में आहे, SDU में आहे, जेके कमु कनि था उन्हनि खे ख़बर आहे त हीउ जेको पेशेंट आहे केयर करे वञे, हा केयर करे वञे थो, उनखे प्रॉपर PPEs जे ॾेई पोइ उन अंदरि जेको लाथो वञे, चवंदा न असलो ॾेई पोइ उनखे बिल्कुलु, त उहो बचण जे चांसिस तमामु वॾा आहिनि, थियनि था इनफेक्ट वीचारा थी था वञनि वीचारा, छो त उन दौरान काफ़ी कॉम्प्लिकेशन थी थो वञे मरीज़नि खे बचाईंदे बचाईंदे ख़ुदि। डॉक्टर साहब टाइम ख़तम थियो त ख़ौफ़ माण्हुनि में कीअं ख़तम कजे, डॉक्टर गफूर ॿुधायो। मुंहिंजे ख़्याल में ख़ौफ़ ख़तमु करण जा जेके आसान तरीक़ो इहो आहे त गवर्नमेंट पंहिंजे तौर ते बि अवेयरनेस जा प्रोग्राम करे, मीडिया बि करे पियो, PMA असांजो जेको आहे सो हिन वक़्तु मुख़्तलिफ़ डॉक्टर्स जे सर्कल जे पॉइंट ऑफ व्यू खे प्लस मरीज़नि जे हिन वक़्तु PMA पूरे सिंध में कैंपेन हलाए पई। न मुंहिंजो मतिलबु कहिड़ा 3-4 शयूं हुजनि न बाबा, को हिन मरीज़ जो इलाज बि आहे, हिन मरीज़ में तव्हां ठीकु बि थी सघो था, हिन मरीज़ जा हे तरीक़ा आहिनि, त माण्हू न उहे इहे चवां थो न, जेको बि इहो असांजो प्रोग्राम ई इहो आहे त माण्हुनि में अवेयरनेस कीअं पैदा करे, उनखे ॿुधायो पियो वञे ऐलान करे त बाबा हीअ बीमारी आहे ऐं हिन जूं हे सिम्पटम्स आहिनि, हिन जो ही इलाजु आहे ऐं हिन खां डिॼण जी ज़रूरत न आहे, एहतियात करण जी ज़रूरत आहे। बसि ठीकु आहे, हाणे डिॼण जी ज़रूरत न आहे त तव्हां जेकॾहिं सिर्फ़ु 3 शयुनि ते जिन ते असां ज़िक्र कयो, मास्क पाइणु लाज़िमी कयो, डिस्टेंस रखो ऐं जेके इलाज जा तरीक़ा आहिनि उन ते अमल कयो, त बसि बिल्कुलु सिंपल आहे, कोई हिन में ज़्यादा न आहे। ऐं ॿियो इहो त इनखे अछूत न सम्झो, माण्हुनि खां नफ़रत करणु छॾियो ऐं हिकिड़े ॿिए खे सपोर्ट कयो त इहो तव्हांजे लाइ बहितर थींदो, छो त जेकॾहिं अॼु तव्हां कंहिंखां नफ़रत कयो सुभाणे तव्हां खां उहो नफ़रत कयो, नफ़रत जी का ॻाल्हि ई कान्हे, ॾिसो इलाजु मौजूदु आहे, वायरस मौजूदु आहे, सॼी दुनिया में हले थो पियो। हाणे इन्हनि 3 शयुनि ते जेकॾहिं असां कमु करियूं, जेके मास्क ते, दवा ते, जेको असांजो इलाज जा तरीक़ा साइंसी तरीक़ा सां पैसे मेडिसिन बि उन ते, प्लस डिस्टेंस रखूं त असां मरीज़नि खे रिड्यूस बि करे सघूं था, मरीज़नि खे बचाए बि सघूं था। बिल्कुलु इन ते असांखे कमु करिणो पवंदो, सभिनी माण्हुनि खे बि, PMA खे बि, गवर्नमेंट खे, सभिनी गॾिजी कमु करणो, बिल्कुलु गॾिजी कमु करणो, इम्प्लीमेंट असांखे सख़्ती सां करणो। हाणे जेकॾहिं माण्हू जेके बि असां लॉकडाउन नथे पसंदि करियूं या लॉकडाउन जेके नथा वञणु चाहियूं, उन्हनि खे घुरिजे त हाणे मास्क जो इम्प्लीमेंट तमामु ज़रूरी कनि, मैंडेटरी करे उनखे अमल कराइनि, फॉलो कराइनि, त जीअं असांजा ॿई कम थी सघंदा, असां मर्ज़ खां बची सघूं था, असांजी इकोनॉमी हली सघे थी। डॉक्टर साहब तव्हांजो आख़िरी मैसेज चवंदो पंहिंजे माण्हुनि लाइ? मुंहिंजो मैसेज अॼु बि इहो आहे त पाण में जेको त डिस्टेंसिंग रखो, ऐं ज़रूरी न आहे त तव्हां जेको गॾिजी वेहण सां तव्हांजूं मोहबत वधनि, तव्हांजूं मोहबतूं ईअं वधी सघनि थियूं। हिन वक़्तु सोशल मीडिया जो जेको दौरु आहे, तव्हां वटि जेको WhatsApp आहिनि, तव्हां भले केतिरो बि परे हो तव्हांखे जो साम्हूं वेही सघो था, हिकिड़ो त इहो, ॿियो मास्क ज़रूरु कयो, टियों हथनि जी सफ़ाई रखो। इहे 3 जेकॾहिं तव्हां कया, हिन वक़्तु ईद अचे पई त ईद ते मुंहिंजे ख़्याल में सभ खां बहितरीनु गिफ्ट जेकॾहिं तव्हां हिक ॿिए खे ॾियणु चाहियो था त उहो तव्हां पंहिंजा मास्क जेको न घरनि में पहुचायो, हिक ॿिए खे गिफ्ट जेको आहे सो बजाए खाधे जे तव्हां मास्क पहुचायो, ऐं इहो मैसेज रखो त तव्हां पंहिंजे घर में रहो, असां पंहिंजे घर में रहूं, इहो हिक ॿिए खे पंहिंजो मैसेज ॾियो। ऐं इहो ईद मुबारक बि आहे, ऐं पंहिंजे माण्हुनि खे बचाए सघो था, तव्हां पंहिंजी फैमिली खे बचाए सघो था, तव्हां पंहिंजे पाण खे बचाए सघो था। वॾी महिरबानी डॉक्टर अब्दुल गफूर शोरो, तव्हां हिते असां वटि आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, असांजा मौजूदु महिमान डॉक्टर अब्दुल गफूर शोरो, जनरल सेक्रेटरी PM कराची, फैमिली फिजिशियन आगा यूनिवर्सिटी में ॾाढी ज़बरदस्त डिस्कशन थी। हमेशह असां जेको कोरोना ते ॻाल्हायूं पिया, हिन वक़्तु जेके 3 शयूं ज़ाहिर थियूं आहिनि, उनजे करे मुंहिंजे ख़्याल में कोरोना हाणे ख़तम बि थियणु घुरिजे, उनखां डिॼण बि न घुरिजे। हिकु त इहो आहे त
असां जॾहिं बि ॿाहिरि वञूं त मास्क ज़रूरु पायूं, इहो लाज़मी करे सघूं। जीअं असां पंहिंजो सुठो ड्रेस करे था वञूं, ईअं असां मास्क खे लाज़मी करे छॾियूं, घर में बि ॿाहिरि बि जिते वञूं पंहिंजे कम सां। उन सां असां हिकु त हिन कोरोना वायरस खे रिड्यूस करे सघूं था, ॿियो पंहिंजी इकोनॉमी खे बहितर करे सघूं था। इनखे हर माण्हू खे फॉलो करिणो, उहो डॉक्टर हुजे, उहो इंजीनियर हुजे, उहो फौजी हुजे, केरु बि हुजे, हुकुमरान हुजे, हर कंहिंखे मास्क पाइणु। ॿियो असां डिस्टेंस रखूं, हथनि जी सफ़ाई कयूं। जेके इलाज जा 2 तरीक़ा सिंपल तरीक़ा आहिनि, उन्हनि ॿिन्ही ते जेकॾहिं असां अमल कयूं, जीअं पैसिव इम्यूनाइज़ेशन में तमामु सुठो फ़ाइदो आहे, उन मां उहे मरीज़ क्रिटिकल मरीज़ बची सघनि था। उहो ॿियो जेको आम इलाज जा तरीक़ा आहिनि, गरम पाणी पियो, बाप ॾियो, इनखे जेकॾहिं इम्प्लीमेंट करियूं त अॻे ई 80% त माण्हू हूअं बि ठीकु था थी वञनि। बाक़ी जेके 20% माण्हू आहिनि, उन मां बि असां वॾे पैमाने ते पंहिंजे पाण खे बचाए सघूं था, हिन मर्ज़ खे रिड्यूस बि करे सघूं था। जेकॾहिं डॉक्टर साहिब जी इन्हनि ॻाल्हियुनि ते ऐं इन्हनि 3 शयुनि ते असां अमल कयो त इहो असांजो ईद गिफ्ट आहे सभिनी मिटनि माइटनि लाइ, पंहिंजनि दोस्तनि लाइ ऐं पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जे लाइ। त उन्हनि खे जेकॾहिं असां मास्क गिफ्ट था ॾियूं त इहा वॾी ॻाल्हि आहे हिन वक़्तु, छो त उनजी तव्हां ज़िंदगी था बचायो। जेकॾहिं उन खां परे था रहो ऐं उनखे हिफ़ाज़ती तरीक़े था ॿुधायो त इहो बि तव्हां उनखे गिफ्ट था ॾियो। त मुंहिंजे ख़्याल में कोरोना जो हाणे ख़ौफ़ बि ख़तमु थियणु घुरिजे। जेके शयूं हाणे बिल्कुलु सरफेस ते अची विया आहिनि, उन ते जेकॾहिं अमल कयूं त असां हिन बीमारी खे ख़तमु बि करे सघूं था, हिन खां बची बि सघूं था ऐं पंहिंजे माण्हुनि खे बचाए सघूं था। डॉक्टर साहिब जी हिननि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितरीन सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श पंवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।